हयात मुताफ़ी में हिंदुनि जे रूहानी पेशवा संत शदाराम जे 311 जन्म ॾिण जे हवाले सां 3 ॾींहनि वारो मेलो पुॼाणी ते पहुतो। संत शदाराम जे 311 जन्म ॾिण जे हवाले सां मेले में मुल्क जे कुंड कुर्श समेत भारत मां बि हिंदू यात्री पहुता। भारत खां आयल हिंदू यात्रियुनि ॿुधायो त खेनि पाकिस्तान अची तमामु घणी ख़ुशी थी आहे, छो जो खेनि वॾी इज़त ऐं मोहबत ॾिनी वई। ज्योति भारानी आहे। मां अहमदाबाद यानी कि गुजरात में आई आहियां ऐं हिते अची करे मूंखे जेको प्रेम मिलियो आहे, जेको असांजो वेलकम, केतिरा सुठा असांखे फ्लावर्स ॾिना ऐं पोइ कल्ह असां प्रोग्राम ॾिठो, हिते एतिरो सुठो डेकोरेशन ऐं मान सम्मान जेको हिते असांखे मिले थो, ॾाढो सुठो लॻे थो। मां सभिनीनि खां हिते मिलियमि, वेठमि सभिनीनि खां गॾु, त मूंखे ॾाढो वणियो। जेका सिक हिते मिले थी असांखे, त इन करे असां त बसि वरी हिते अचणु चाहींदासीं। हुननि चयो त हू सिंध वासियुनि पारां मिलियल प्यार कॾहिं बि न विसारे सघंदा, हू ॿीहर बि अचणु चाहींदा। असां पाकिस्तान में अची करे जाम सुठो था महसूसु कयूं। हिते भाईचारो वधीक आहे। असां हिंदुस्तान में ॿुधोसीं भई हुते जाम थोरो रिस्क आहे वञणु, त हिते ईअं अचण खां पोइ ईअं कुझु नथो लॻे। हिते असांखे जाम सुठो थो लॻे अचण खां। असां कोशिशि कंदासीं कि असांखे माना असांजी सरकार हुते वीज़ा वापसि ॾिए ऐं वापसि असां अचूं हिते घुमण लाइ। असांखे हिते सिक प्यार जाम मोहबत जाम मिली। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।